बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिते हुजो सुखिया हुजो, असांजी इहा दुआ इहा। 5 टाइम सिंधी चैनल जे सिलसिलेवार प्रोग्राम सोणी सिंध सोणो शाइर। अॼु जो महिमान लाड़काणे जो मोहतरम समी साजिद जूणीजो साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। उनखां इंशाअल्लाह तफ़सीली कचारी थींदी, हाल अहिवाल थींदो ऐं उनखां शाइरी ॿुधंदासीं। उनखां अॻु में अवां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त जिन बि असांजो चैनल हींअर पहिरियों दफ़ो जॉइन कयो आहे त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। अचो त नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति कयूं था ऐं उन प्रोग्राम जी शुरूआति खां अॻु में आऊं तव्हांखे ॿुधाईंदुमि त असां सां गॾु असांजो दोस्त महिमान जेको असां सां गॾु मौजूदु आहिनि, अताउल्लाह मुगेरी साहिब जन असां सां गॾु आहिनि। उन सां बि इनशाअल्लाह दुआ सलाम थींदी। पर जेको असांजो ख़ासि अॼु जेको असांजो महिमान आहे, सोणी सिंध सोणो शाइर मोहतरम समी साजिद जूणियो साहब, उन सां पहिरियां कचहरी कंदासीं। साईं, तव्हांखे पंहिंजे चैनल 5 टाइम ते भली कार ॾियूं था। तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहे? चङा भला, अलाह पाक ख़ुशि कंदो। साईं, असांजे नाज़रीन खे पहिरियां तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो मुकमल। जी साईं, नालो जेको आहे स्कूल जे रिकॉर्ड मुताबिक़ समी अहमद आहे ऐं अदबी दुनिया में आउं समी साजिद जूणे जे नाले सां सुञातो वेंदो आहियां। जी साईं। ऐं मुंहिंजो जेको जनमु थियो उहो पंहिंजे ॻोठु आबाई वाजदाई ॻोठु आहे गड़ियासीं तालके में निम शरीफ़, जी साईं, उते थियो। ऐं मां जेका तालीम वरिती उहा मां हरत देरे जे मुख़्तलिफ़ तालीमी इदारनि मां वरिती ऐं सिंध यूनिवर्सिटी मां वरिती ऐं शाह लतीफ़ यूनिवर्सिटी मां हासिलु कई। जी साईं। जी साईं, 1 अप्रैल 1963 ते मुंहिंजो जनमु थियो। जी साईं। जीअं त तव्हां असांजे शाइर सिंध जा सरमायो आहियो त असांजे माण्हुनि खे ॼाणण जो इहो बि हक़ु आहे त तव्हांखे औलाद में नियाणीअ पुट घणा आहिनि? जी साईं, मूंखे पंहिंजो अलाह जा लख एहसाननि 6 पुट आहिनि ऐं 5 नियाणियूं। माशाअल्लाह। हींअर असांजे नाज़रीन खे पहिरियां छा पिया ॿुधायो? मां नात शरीफ़ ॿुधायां पियो। माशाअल्लाह। नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजी हीअ नात पंहिंजो PTV ते बि घणी मशहूरु थी हुई। माशाअल्लाह। ऐं उन खां पोइ सिंध चैनल ते बि हली, सिंध TV जेका हूंदी उन जे हवाले सां बि हली। जी साईं। पोइ हीअ त उन हवाले सां उहा मां पढ़ां थो। बिस्मिल्लाह। हक़ीक़त में जा जन्नत आहे उहा जन्नत मदीनो आहे। सुभान अल्लाह। हक़ीक़त में जा जन्नत आहे उहा जन्नत मदीनो आहे। बेशक। जितां सभ खे मिले राहत उहा राहत मदीनो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मदीने ते वसे थी पई ख़ुदा जे नूर जी बारिश। बेशक। मदीने ते वसे थी पई ख़ुदा जे नूर जी बारिश। सुभान अल्लाह। ख़ुदा जे नेमतुनि मां ख़ासि वॾी नेमत मदीनो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मदीने तां हीसर सदके सॼो घर बार हुई सदके। मदीने में मुहम्मद आहे वॾी ताक़त मदीनो आहे। सुभान अल्लाह। मदीनो आहे दवा सब लहे, मदीनो आहे दुआ सब लहे। जी साईं। मदीनो आहे दवा सब लहे, मदीनो आहे दुआ सब लहे। मरीज़नि ऐं बीमारनि लाइ सफ़ा हिकमत मदीनो आहे। सुभान अल्लाह। मदीने जी ज़मीन सभ खां ज़ियादा शान वारी आहे। बेशक। मदीने जी ज़मीन सभ खां ज़ियादा शान वारी आहे। जी साईं। मकां खां ला मकां वारनि जे लाइ रहमत मदीनो आहे। सुभान अल्लाह। ऐं आख़िरी वक़्त आहे त मदीनो सारी दुनिया जो बणियल मरकज़ ऐं महवर आहे। जी साईं। मदीनो सारी दुनिया जो बणियल मरकज़ ऐं महवर आहे। ख़ुदा जो आहे कसम साजिद हसी ज़ियारत मदीनो आहे। हक़ीक़त में जा जन्नत आहे उहा जन्नत मदीनो आहे। माशाअल्लाह, तमामु सुठो। साईं, अवां कहिड़ियुनि अदबी तंज़ीमुनि में रहिया आहियो? साईं, मां पहिरियों त असां पंहिंजे ॻोठ में मुंहिंजे वाल साहिबु मुंहिंजे नाले सां बज़म समी अदब ठाही। जी साईं। उन खां पोइ बज़म तालबुमुला जेका आहे असांजे हिन में सिंध में शाखूं खुलियूं, उन जो बि असां वटि ब्रांच हुई, उन जा बि मां उहिदेदार रहियुसि। जी साईं। उन खां पोइ वरी मां जंहिं महिल नौकिरी मूंखे कोटिया में मिली वई। जी साईं। 1984 में त मां कोटिया हलियो वियुसि। जी जी। त पोइ उते मुंहिंजो पंहिंजे सिंधी लेखकनि सां दोस्तनि सां जंहिंमें बारी मंगी आहे, कयूं मंगी जो भाउ हुयो, जी साईं। इहे दोस्त हुया उते असांजा उते। जी। असां उन सां गॾु मिली जो उते अदबी संगतुनि जी ठहियल हुई। उन में पोइ मां मेंबर थियुसि। वञी पोइ वरी मां मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहियुसि 1984-85 में। जी साईं। हा जी साईं। उन खां पोइ वरी मां जंहिं महिल कोटिया खां नौकिरी वरी छॾी सघूं 2-3 साल करे छॾे आयुसि। जी जी। त पोइ वरी मां अची रतुदुर शाख जो 1992 में मां 5-6 दफ़ा मां सेक्रेटरी हुयुसि। ऐं पंहिंजे हिन दौर में असां सुठा कम कयासीं, बाक़ाइदे अवार्ड में वरितासीं, सर्टिफिकेट मर्कज़ खां मिलिया। बहितरीनु। जी साईं। उन 2007 में मां वरी सिंधियत बि संगत शाख पंहिंजो सिंधियत बि संगत ज़िले लाड़काणे जो राब्ता सेक्रेटरी। बहितरीनु। उन टाइम असांजो सेक्रेटरी जनरल साईं ज़ुल्फ़िकार सियाल साहिबु हुयो। जी जी साईं। ऐं उन हाणे मां पंहिंजे साॻी ॻोठ जो जेका अदबी संगत आहे उन जो मां सेक्रेटरी आहियां। उहा संभाले पियो। उहा संभालियां पियो। ऐं हिन वक़्तु मां अंजुमन
तरक़ी पसंद मुसनफ़ीन सिंध जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहियां ज़बरदस्त सिंध लेवल ते। माशाल्लाह जी साईं, माशाल्लाह ये तव्हांजी वॾी काविशूं आहिनि जेके तव्हां अदबी संगत लाइ वरितियूं महिरबानी। हींअर असांजे नाज़रीन खे छा पिया ॿुधायो साईं? जी साईं, हाणे मां ॿुधायां थो जेको मूं गज़ल हिकिड़ो मां ॿुधायां थो। जी साईं हीअ मुंहिंजी शाइरी तो लाया, ज़बरदस्त माशाल्लाह हीअ मुंहिंजी शाइरी तो लाया, जो लिखां थो सो मिठी तो लाया। वाह नाए मूं तुंहिंजे कयूं सभु साइतूं, मिंट ऐं हर का घड़ी तो लाया। वाह हीर सालो शाह जो कर तूं क़बूल, जी हीर सालो शाह जो कर तूं क़बूल, प्यार जी हीअ सूखड़ी तो लाया। वाह 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 ख्वाब नेरनि में रहनि तुंहिंजा पिया, सुभान अल्लाह ख्याल सोचूं हर ख़ुशी तो लाया। तो लाया, वाह। बंदगी तुंहिंजी कयां थो नूर सां, दिलि अंदरि पूॼा सची तो लाया। वाह ऐं लोक सारे जी सां तो दुश्मनी, लोक सारे जी सां तो दुश्मनी, मूं सब्र कयो ई यकी तो लाया। ऐं यादि तुंहिंजे में मुसलसल काल खां, यादि तुंहिंजे में मुसलसल काल खां, दिलि बि साजिद जी रुनी तो लाया। वाह 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 साजिद साहब ज़बरदस्त। सुहिणी सिंध सुहिणो शाइर असांजो अॼु जो शाइर समी साजिद जुड़े साहब आहिनि। साईं खां पुछूं था त साईं अवां शाइरी ॿारनि जे लाइ जेके मासूम गुरला हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि कुझु लिखियो आहे? जी साईं, मां उनजे लाइ लिखियो आहे। मां बुनियादी तौर ते ॿारनि जे लाइ जो शाइर आहियां। जी साईं त मुंहिंजो पहिरियों किताबु माशाअल्लाह लफ़्ज़नि जा पोपट किताबु मुंहिंजो 2007 में शाया थियो ऐं उन 2009 में सिंध लेवल ते एवॉर्ड हासिलु कयो। माशाल्लाह उहो किताबु साईं आहे उहो त साईं किताबु मूं आंदो नाज़रीन खे आहे। ॾेखारियो। जी जी, मूं उहो किताबु आंदो आहे। उहो माशाल्लाह जेको आहे सो इहो स्क्रीन ते अॻियां आहे आणिजो किताबु। जी, त दोस्तनि खे ॾेखारियो। हीअ आहे साईं जन जो किताबु जेको 2009 में हिन एवॉर्ड हासिलु कयो। एवॉर्ड हफ़्ता किताबु आहे मुंहिंजो माशाल्लाह ॿारहं अदब जो, जेको सिंधी अदबी ज़बरदस्त। संगत मर्कज़ पारां सालियानी एवॉर्ड तक़रीब में मूंखे एवॉर्ड मिलियो आहे। वॾो एवॉर्ड हुयो। माशाल्लाह उन हवाले सां मां ॿ सिटूं मां ॿारहं हवाले सां ॿुधाईंदुमि तव्हांखे। हिकिड़ी दुआ आहे जी त ए मालिक सारी दुनिया जे, ए मालिक सारी दुनिया जे, मां उनखे बचड़ा बख़्शे ॾे। सुभान अल्लाह न्याणियूं सियाणियूं साह से बाणियूं, दिलि जा टुकड़ा बख़्शे ॾे। सुभान अल्लाह बेशक त हीअ ॿारनि जे लाइ हिकिड़ी दुआ आहे। बिल्कुलु साईं इहे तव्हां जेके लफ़्ज़ चया इहे दुआ आहे जी। ऐं रब पाक सभिनि खे इहे बसके ॾे आमीन आमीन। ऐं असांजी बि सभिनि जी दुआ इहा आहे। हींअर साईं असांजे नाज़रीन खे तव्हां छा पिया ॿुधायो? गज़ल आहे सामीन जे नज़र त तुंहिंजो ॾिठो जंहिं जलवो हूंदो, साह बि उनजो सुरकियो हूंदो। सही तुंहिंजो ॾिठो जंहिं जलवो हूंदो, साह बि उनजो सुरकियो हूंदो। जी साईं ऐं जहिड़ो तुंहिंजो चहिरो आहे, अहिड़ो न कंहिंजो चहिरो हूंदो। वाह साईं। बाहि बिरे जी भड़की हूंदई, जी। इश्क उथारियो शोलो हूंदो। तुंहिंजनि ॻाल्हनि ॻलड़नि ते मन, जुल्फनि जो ई पहिरो हूंदो। वाह वाह चोदस्ती चांड्रोकी हूंदी, तुंहिंजो मिठड़ी मुर्कियो हूंदो। सही यादि मां तोखे आयो हूंदुसि, दर ते थियो जो खड़को हूंदो। वाह वाह ऐं कोठे ते जो बीठी हूंदी आहे, 14 जो चंड उभरियो हूंदो। वाह वाह कोन्हे हुन सां यारी साजिद, जेको दिलि जो खोटो हूंदो। बिल्कुलु बिल्कुलु वाकई बिल्कुलु उन माण्हू सां यारी न हुजे जेको खोटो दिलि जो जी हुजे। साईं। इहा सही ॻाल्हि कयो साईं। ऐं अलाह पाक खोटल माण्हू खां सभिनि खे बचाए। जी साईं। साईं अव्हां सां सुवालु कंदासीं त अव्हांजे लिखण जो शौक़ु कीअं पैदा थियो? साईं मूंखे शाइरी पंहिंजे वरसे में मिलियल आहे। मां शाइर इब्ने शाइर आहियां। माशाल्लाह मुंहिंजो घराणो इल्मी अदबी घराणो आहे। जी साईं त इन हवाले सां मूंखे शाइरी विरसे में मिलियल आहे। जो माशाल्लाह अव्हां जा के किताब साईं मार्केट में आया आहिनि? किताब त इहो हिकिड़ो जेको मां तव्हांखे ॿुधायो 12 अदब जो शाइर जो किताबु, बाक़ी ॿिया मूं तरतीब ॾेई रखिया आहिनि वक़्त जे हालात जे करे। अंदाज़नि उहे ईंदड़ साल इंशाअल्लाह ताला मुंहिंजा 2 किताब अची वेंदा। हिकिड़ो 12 किताब आहे ॿारनि जे लाइ साॻियो शाइरी आहे जी ऐं साईं ॿियो हिकिड़ो गज़लनि ते मुश्तमिल किताबु आहे। माशाल्लाह जी साईं। अव्हांजी शाइरी में उस्ताद केरु हुआ साईं? साईं बुनियादी तौर ते त मुंहिंजो पहिरियों इल्मी ऐं अदबी उस्ताद मुंहिंजो बाबा साईं आहे, डॉक्टर गुलाम सरवर हाज़िक जूणे जो निमवी। जी साईं ऐं उन खां पोइ बाक़ाइदी मां जेका रहनुमाई वरिती त उहा पंहिंजे सिंध जे जंहिंखे लक़ब बि मिलियल आहे त लखपति शाइर साईं निसार बज़ीम साहिब खां मूं रहनुमाई वरिती। ऐं मुंहिंजो बुनियादी उस्ताद जेको आहे उहो साईं निसार बज़मी आहे। माशाल्लाह ॾाढो सुठो साईं। हींअर असांजे नाज़रीन खे छा पिया ॿुधायो साईं? जी साईं, हाणे मां ॿुधायां थो त हिकिड़ो गज़ल आहे जी साईं त मुहबत ज़िंदगी आहे, सुभान मुहबत बंदगी आहे, सही हमेशह थी रहे ज़िंदा मुहबत जे सची आहे। वाह वाह मुहबत दौर दुनिया जो, जी। मुहबत दिलकशी आहे। सही ऐं मुहबत रूह जी राहत, अखियुनि जी ताज़गी आहे। सही मुहबत साज़ दिलि जो आहे, जी साईं। मुहबत नगमगी आहे। वाह। मुहबत हौसलो हिम्मत, मुहबत दोस्ती आहे। जी साईं। मुहबत में नशो आहे, मुहबत में कशी आहे। जी ऐं साईं मुहबत में मज़ो साजिद, मुहबत हर ख़ुशी आहे। वाह साईं वाह साईं। हिकु सवालु कंदासीं तव्हां खां त सिंध जे कहिड़नि शहरनि में अव्हां पंहिंजी परफॉर्मेंस करे चुका आहियो? साईं ख़ुदा जे फज़लो करम सां
मां पंहिंजो रेडियो पाकिस्तान खैरपुर ते बि मां प्रोग्राम पंहिंजा कया आहिनि खैरपुर शहर, जी जी रेडियो स्टेशन असांजो कोसर ॿोड़ो साहिबु हूंदो तमामु हिकिड़ो महिनती ऐं हूंदो पंहिंजो प्रोड्यूसर साहिबु जी साईं ऐं पंहिंजे सुठनि उहिदनि ते वॾनि ते बि रहियो जी जी ऐं उहो नवनि दोस्तनि खे पंहिंजो हुते पज़ीराई ॾियाराईंदो हिमत अफ़ज़ाई कंदो जी साईं उन खां पोइ लाड़काणो रेडियो ते बि मुशाइरा पढ़िया आहिनि लाड़काणे शहर में जी बि जी आहे। साईं उन खां पोइ सचल FM हूंदो असां वटि हिते लाड़काणे में उन ते बि उहो बि मुशाइरा लाड़काणे में, पढ़िया ठीकु लाड़काणे में उहो बि हुते पढ़िया जी, आहिनि जी। उन खां पोइ पाकिस्तान टेलीविज़न सेंटर कराची ते बि कराची मुशाइरा पढ़ी आहियां जी साईं माशाअल्लाह जी ज़बरदस्त साईं उते जी साईं उन खां पोइ वरी जेके असां वटि साईं हज़रत कलंदलाल शहबाज़ जो सालियानी उर्स मुबारक ते अदबी कॉन्फ्रेंसूं ऐं मुशाइरा थींदा जी, आहिनि जी। साल ब साल उन्हनि में बि मां काफ़ी 15 सालनि 18 सालनि खां मां हुते मुशाइरा पढ़िया आहिनि माशाअल्लाह उन खां पोइ सचल साईं सरमस्त जे हिन ते बि मां काफ़ी मुशाइरा पढ़िया आहिनि माशाअल्लाह इहे इन हवाले सां उन में मुंहिंजी शाइरी पंहिंजी पज़ीराई हासिलु कई आहे मूंखे हुते दावत सरकारी सतह ते मिलंदी माशाअल्लाह ऐं मां पंहिंजो वञी हुते पंहिंजो बिल्कुलु साईं बिल्कुलु अवां तमामु सुठो पिया लिखो हींअर असांजे नाज़रीन खे कहिड़ी शइ पिया ॿुधायो साईं मां सचल साईं खे भेटा ॾिनी जी जी त मां उहा तव्हांजी नज़र कंदुमि बिस्मिल्लाह सचल सारो सच सरासर सही सचल बाला सचल बरतर जी सचल आबिद सचल जी ज़ाहिद साईं। सचल रिंदन जो आ रबर जी साईं। सचल दुलियो दर्स दराज़ी सही। सचल सिंधियो सूफ़ी शाइर जी साईं। हक़ ऐं सच जी बात सचल सही आहे आहे। सचल आहे मोहब्बत महवर जी। इंसानियत उनस अंदर में जी। सचल सिक ऐं प्यार जो पेकर सही। सचल जो हर शेर अमर आहे सही सचल आ आफ़ाकी शाइर जी। सचल सूंह सरापा सिंधड़ी सही। सचल सारो इश्क समंदर सचल आ इरफान समूरो जी। सचल गुफ्तन जो आ गोहर जी साईं ऐं सचल अखुवत ऐन अनलग जी साईं जुग जुग जिए बागी शाइर जी। सचल में बेदार खुदाई बेदारीअ में मोहब्बत मज़हर सचल आ मंसूर जो सानी जी साईं। सचल सभु कंहिं सूरत अंदर साजिद आहे समीउ सचल जे सही साजिद आहे समीउ सचल जे शेर फ़िक्र ऐं नीह जो नौकर वाह साईं वाह साईं ज़बरदस्त कापी शाइरी करण सां केतिरो नुक़सानु थियो आहे साईं अॼुकल्ह दोस्त जेके आहिनि नौजवान महिनत कनि कोन था पिया बसि पोइ कापी पेस्ट करे शाइरी पंहिंजो कापी फेसबुक ते बि दाऊं ॿुधंदा आहियूं कुकूं जी साईं। पंहिंजी शाइरी खणी उहे रखनि था पिया हिन सां माण्हू पज़ीराई कोन थी मिले कॾहिं बि माण्हू नालो कोन कमाईंदो सही पोइ माण्हू अगरि उस्तादु हासिलु करे जेकॾहिं उस्तादु न आहे त किताबनि जो मुतालियो करे महिनत करे कंहिंखां माण्हू पुछण में हार न करे असां पाण नंढ बचपन में थोरे जो काफ़ी शाइरनि सीनियरनि जे खां वञी रनमाई हासिलु कंदा हुआसीं सही तो इन हवाले सां बाक़ी ईअं न आहे त वरी पढ़ाई शाइरी खणी पेस्ट करे माण्हू जेको आहे शाइरी शाइर नथो थी नथो सघे शाइरी का ॾखाइण को कमु कोन्हे सही आहे इन लाइ वज़न बहर जी वज़न माण्हू भर जी ॼाण बि ॻाल्हि आहे उहा हुजे। बि ॻाल्हि आहे किताब पिया आहिनि साईं वज़न भर जा अॼु त सीनियर शाइर आया आहिनि बि कोन पर जेकॾहिं आहिनि जी, ऐं जी। टाइम नथा ॾियनि पर किताब मिलनि था उहो तव्हां मुतालियो सही। कनि छोकिरा नौजवान मिलनि था उन हवाले सां ऐं जेका वज़न बहर सां शाइरी अचे थी त उहा त साईं हाणे तमामु ॾिसो न, कमाल जी वज़न हुजे। भरे शाइरी ईअं आहे त ॼाणे ॾिसो न हिकिड़ा मोती तव्हां वटि कंहिं डिश में रखो जी साईं। उतो तव्हां सननि मोतियुनि जो हार पोईंदो त तव्हांखे सननि मोतियुनि जो ख़ूबसूरत हार लॻंदो ज़बरदस्त ऐं जेके वॾनि मोतियुनि जो हार पोईंदो त वॾनि मोतियुनि जो सुहिणो हार पर हुन में नंढा मोती वॾा मोती बि कोन ठहंदा सही त वज़न भर बि ईअं हूंदो आहे वज़न भर खां शाइरी बेकार आहे तमामु सुहिणो हिकिड़ो मिसाल ॾिनो जी, साईं जी, साईं। बिल्कुलु असांजे जेके शाइर असांखे ॿुधनि पिया जी, ॾिसनि पिया उन लाइ इहो तमामु सुहिणो मिसाल आहे जी साईं त वज़न बहर बिल्कुलु ईअं ई आहे मोती नंढा वॾनि जो सां जी जी साईं अगरि तव्हां सुहिणा मोती हिक जेतिरा खणंदव त जी, उहो साईं। जेको हार हूंदो सुहिणो लॻंदो जी साईं ज़बरदस्त माशाअल्लाह साईं हीअं असांजे नाज़रीन खे आवाज़ छा पिया ॿुधायो मां साईं ॿुधायां थो तव्हांखे हिकिड़ो पंहिंजो गज़ल जंहिंमें क़ौमी रंग शामिल आहे जी साईं त जाॻिया सिंधी सारा जाॻिया सही जाॻिया सिंधी सारा जाॻिया अजरक टोपीअ वारा जाॻिया सालनि वारी सांत खे टोड़े जी। नौबत नीह नगारा जाॻिया सही। चारण चोरियो चंग उथण जो जी। जानी जीअ जियारा जाॻिया जी साईं। धरती जरकी पई आहे सारी धरती जरकी पई आहे सारी धरती जीजल जा पुट प्यारा जाॻिया कींजर खां कारूंजर ताईं सिंधी सोना सारा जाॻिया जी साईं। शाह सचल ऐं सामी जीए जोधा जीअ जियारा जाॻिया सही। जीत असांजी सोभ असांजी भाॻिया भाग भलारा जाॻिया सही। शींहं जीअं गजगोड़ करे जुंग उथिया झूंझारा जाॻिया सही। वाह वतन में मुर्कूं मुर्कियूं वाह वतन में मुर्कूं जी मुर्कियूं साईं। देश खुलियो दिलवारा जाॻिया सही। मरवेसूं पर सिंध न देसूं सही मरवेसूं पर सिंध न देसूं जी, जी। होशूं तुंहिंजा नारा जाॻिया वाह वाह आज़ादीअ जा गीत लिखण लाइ जी साईं आज़ादीअ जा गीत लिखण लाइ शाइर साजिद पारा जाॻिया वाह, वाह। जाॻिया सिंधी सारा वाह जाॻिया समी साजिद दुनिया सां वाह वाह तमामु सुठी जी नाज़रीन अवां 5 टाइम सिंधी चैनल जे सिलसिलेवार प्रोग्राम सुहिणी सिंध सुहिणो शाइर ॾिसी रहिया आहियो असांजो अॼु जो ख़ासि महिमान आहे समी साजिद जुणियो साहिबु साईं खां पुछूं था त साईं अव्हांखे शाइरनि में कहिड़ो शाइर पसंदि आहे साईं मूंखे मां नाला कोन खणंदुसि छो त नाला खणण सां वरी के दोस्त नाराज़ बि थी वेंदा आहिनि पर सिंध जो उहो सुहिणो शाइर मूंखे पसंदि हूंदो आहे जेको सिंध धरतीअ लाइ मारूण लाइ लिखे थो पियो
बिल्कुलु उहो शाइर पसंदि आहे माशाअल्लाह जी से असांजे नाज़रीन खे इहो ॿुधायो तव्हां जॾहिं लिखण जी शुरूआति कई त तव्हांजो पहिरियों गीत पोइ या गज़ल हुजे या वाई कहिड़ो हुयो? जी साईं, मां उहो तव्हांखे ॿुधायां थो जी जेको मां 22 फरवरी 1983 में 83 हा में लिखियो जी सही त गज़ल लिखियो साईं गज़ल 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 जी लिखियो साईं। बिस्मिल्लाह जी हली अचु त पंहिंजी का दुनिया वसायूं, वाह वाह हली अचु त पंहिंजी का दुनिया वसायूं, मोहबत सदियूं के माड़ियूं वॼायूं, जी जी हयातीअ ते कहिड़ो भला भरवसो आहे, जी साईं जवानीअ जा जज़्बा न वेही विञायूं, वॾाई कंदे जे त कुझु बि न वरंदो, सही वॾाई कंदे जे त कुझु बि न वरंदो, जी साईं। मोहबत जा मेला मिली के मचायूं, सही सवा तो हिते मां कंदुसि कीअं प्यारा, सही सवा तो हिते मां कंदुसि कीअं प्यारा, दुखनि में दुखी दिलि न वञ तूं दुखायूं, ऐं मक़ताइद सदा तोखे साज थो साईं संभारे, सही हलियो छो वञी थो तूं तंहिंखे भुलायूं, सही हली अचु त पंहिंजी का दुनिया वसायूं, मोहबत सदियूं के माड़ियूं वधायूं। ज़बरदस्त साईं, तमामु सुठो साईं। समी साजिद जुनिया साहिबु असांखे नाज़रीन खे ॿुधाईंदा त शाइरी अवां जी नज़र में छा आहे? साईं शाइरी जेका आहे उहा अंदरि जे अहसासनि ऐं जज़्बनि जो हिकु नाम आहे। जी साईं माण्हू पंहिंजा जेके अंदरि जा अहसास ऐं जज़्बा आहिनि जी जी उहे उन में बयानु करे सघे थो, जी साईं। ऐं शाइरी हालातुनि ऐं वाक्यनि जी तर्जुमान थिए थी, ठीकु आहे ऐं हिन मुआशिरे में माहौल जी अक्कासी करे थी जंहिंमें शाइर ख़ुदि रहे थो, ठीकु आहे ऐं उहे जज़्बा जेकी शाइर खे शेर चवण ते मजबूर कनि था जी। सा शाइरी आहे। सही था चओ बिल्कुलु। हींअर असांजे नाज़रीन खे अवां छा पिया ॿुधायो साईं? मां साईं तव्हांखे अवल चओ सुठा त कुझु ॿुधायां वाह वाह त असां का जंग नथा चाहियूं, सही असां का जंग नथा जी चाहियूं, साईं। अमुन ऐं प्यार चाहियूं था, सही ज़ुल्म खां पाक हुई साजिद, जी सॼो संसार चाहियूं था, अ, ऐं हुन अॻियां मां ॿियो हिकिड़ो चओ सुठो आहे त हुन अॻियां मां आजिज़ीअ सां पेश थियुसि, सही हुन अॻियां मां आजिज़ीअ सां पेश थियुसि, जी साईं। कम ज़रफ़ ख़ुदि खे ख़ुदा सम्झणु लॻो, अ, हुन अॻियां मां आजिज़ी सां पेश जी थियुसि, साईं। कम ज़रफ़ ख़ुदि खे ख़ुदा सम्झणु लॻो, इज़तुनि जी हुन खे साजिद छा ख़बर, सही इज़तुनि जी हुन खे साजिद छा ख़बर, जी साईं। पाण खे हू शामो छा सम्झणु लॻो। वाह वाह साईं वाह जी वाह साईं। बिल्कुलु इहो ई दुनिया में हले जी थी। साईं। माशाअल्लाह इहा सही ॻाल्हि कयो साईं। वरी ॿियो आहे त हिकिड़ो चओ सुठो त फलाणो अहिड़ो, जी साईं फलाणो होड़ो, ठीकु फलाणो अहिड़ो जी। फलाणो होड़ो, जी ॿुधाए साजिद तूं पाण कहिड़ो, अ, वाह वाह ऐं ॿियो हिकिड़ो चओ सुठो आहे त असीं अॻु मोहबत सां मिलंदा हुआसीं, असीं अॻु मोहबत सां मिलंदा हुआसीं, जी साईं। मगर हाणे नफ़रत पालियूं दिलनि में, अ, असीं अॻु मोहबत सां मिलंदा हुआसीं, मगर हाणे नफ़रत पालियूं दिलनि में, जी साईं। रहियो वक़्तु कोन्हे कंहिं वटि बि साजिद, जी साईं ॾिसां सभ खे मसरूफ़ थो मोबाइलुनि में, अ, हर को माण्हू मोबाइल में मोबाइल मसरूफ़ थो। वाह जी साईं साईं। बिल्कुलु सुहिणो जी, ख्याल जी, साईं। तमामु सुठो तमामु सुठो। जी नाज़रीन असीं 5 टाइम सिंधी चैनल जे सिलसिलेवार प्रोग्राम सुहिणी सिंध सुहिणो शाइर सां गॾु मौजूदु आहियूं। समी साजिद जुनिया साहिबु आहिनि, साईं जिन खे चवंदासीं त अवां दोस्तनि खे का पंहिंजी नई तकलीफ़ ॿुधाइनि। मूं लाड़काणे ते लिखियो साईं, काफ़ी शाइरनि असां लाड़काणे वारनि ते लाड़काणे शहर ते लिखियो आहे, माशाअल्लाह असांजे दोस्त तो लाड़काणे मकानी, बिल्कुलु लाड़काणे में हा, प्रोग्राम कयूं पिया हा, लाड़काणे उन खे हवाले सां, हा, विसारणु ज़रूरी आहे। रहे थो पियो मुंहिंजो हिते रूह राणो, अ, रहे थो पियो मुंहिंजो हिते रूह राणो, जी साईं। इन जे करे थो वणे लाड़काणो, वाह वाह रहे थो पियो मुंहिंजो हिते रूह राणो, इन जे करे थो वणे लाड़काणो, वाह, वाह। ऐं संदसि सूम सोभिया जूं ॻाल्हियूं कजनि छा, जी संदसि सूम सोभिया जूं ॻाल्हियूं कजनि छा, जी, जी। सॼण मुंहिंजो सुहिणो आहे मोतीअ जो दाणो, वाह वाह सचो प्यार पंहिंजो सची दिलि भरी आहे, अ, सचो प्यार पंहिंजो सची दिलि भरी जी, आहे, जी। ऐं कॾहिं प्यार पंहिंजो न थींदो पुराणो, सही तबियत जो मिठड़ो आहे माखी ऐं मिसरी, सुभाणे अल्लाह, वाह, तबियत जो मिठड़ो आहे माखी ऐं मिसरी, जी, जी। सरासर सियाणो ऐं निर्मल निमाणो, सही प्रिय प्यार वारे मुकी सूखड़ी आहे, वाह वाह प्रिय प्यार वारी मुकी सूखड़ी आहे, हथनि सां भरे हुन ॾिनो आहे विहाणो, वाह वाह ऐं लिखी शेर पंहिंजा छपाए थो जानी, अजब शौक़ साजिद अथसि शाइराणो। वाह साईं वाह ॿियो हिकिड़ो मां मज़ामती शेर ॿुधायूं तव्हांखे जी साईं त मज़लूम मां माण्हुनि जी हिमायत खां छो डिॼां, सही मज़लूम मां माण्हुनि जी हिमायत खां छो डिॼां, जी साईं महकूम बेकसनि जी हिफ़ाज़त खां छो डिॼां, बिल्कुलु। आवाज़ आहियां सिंध जो मूंखे दॿायो छो था, वाह आवाज़ आहियां सिंध जो मूंखे दॿायो छो था, जी साईं। पंहिंजनि सदा सिंधियुनि जी क़यादत खां छो डिॼां, बिल्कुलु। हिते ज़ुल्म थी रहियो आहे ख़ामोश थी वियां छो, वाह हिते सही। ज़ुल्म थी रहियो आहे ख़ामोश थी वियां छो, हथ में खयो अलम आहे इमामत खां छो डिॼां, वाह साईं वाह वाह ऐं रब वटि देर आहे बाक़ी अंधेर कान्हे, ज़ालिम तुंहिंजे ज़ुल्म ऐं ज़लालत खां छो डिॼां, सही। न्याणियुनि जूं असमतूं हिते महफ़ूज़ कोन आहिनि, अल्लाह न्याणियुनि जूं असमतूं हिते महफ़ूज़ कोन आहिनि, इज़तुनि ऐं असमतुनि जी हिफ़ाज़त खां छो डिॼां, सही। ऐं ॾिसी हाल सुंदड़ीअ जो जीअड़ो पियो झुरी आहे,
सही। हथ में खयम कुहाड़ी बग़ावत खां छुटिजां वाह। मां कूड़ ऐं ज़ुल्म जे पियो बरख़िलाफ़ लिखंदुसि सही। मां कूड़ ऐं ज़ुल्म जे पियो बरख़िलाफ़ लिखंदुसि जी साईं। तलवार ही कलम आहे मुमानत खां छुटिजां सही। हिकु ॾींहुं मौत जो ई मुक़ररु ख़ुदा कयो आहे बिल्कुलु। हिकु ॾींहुं मौत जो ई मुक़ररु ख़ुदा कयो आहे पीअंदुसि मां जाम मुर्की शहादत खां छुटिजां जी साईं। मस्जिद मंदर कलीसा घर आहिनि इबादतुनि जा सही। मस्जिद मंदर कलीसा घर आहिनि इबादतुनि जा हिकु आहे ख़ुदा सभिनि जो इबादत खां छुटिजां सही। दामान कनि भली जा परवाह न आहे साजिद सही। दामान कनि भली जा परवाह न आहे साजिद भाड़ियुनि जी ज़ाहिरी मां ताक़त खां छुटिजां साईं समी साजिद दुनिया साहब असांजे नाज़िरनि खे को पंहिंजी तकलीफ़ मां ॿुधायो। मां हिकिड़ो साईं अॼुकल्ह हले दौरु चांहि जो थो पियो जी साईं। मज़ा ते बि लिखियो आहे मज़ा में मां केटी ते मुशाइरो पढ़ी आयुसि कीअं रवां तव्हां ॿुधायो पर चांहि ते तव्हां मज़े जी साईं, ठाही हा, आहे मूं- चांहि अॼुकल्ह अॼु सिंध हा। में हिकिड़ो हर चौंक चौराहे ते मुंहिंजे ख़्याल में होटल जी, जी आहिनि साईं। नंढा की वॾा चांहि जा लॻा पिया जी आहिनि त साईं। उन्हनि सभिनि लाइ तव्हां जेका मज़ा शाइरी आहे मज़मती शाइरी आहे कमाल जी सुठी जी हूंदी साईं। महिरबानी करे नाज़रीन खे हा ॿुधायो। साईं मां अॼु चांहि जो दौरु लॻो पिया त इन ते मूं हिकिड़ो तकलीफ़ लिखी गज़ल त दवा हीअ दर्द जी आहे दवा हीअ दर्द जी आहे समूरो थकु थी लाहे वाह साईं बेशक। दवा हीअ दर्द जी आहे समूरो थकु थी लाहे आहे मेलाप मुहबत जो आहे मेलाप मुहबत जो ऐं चाहत जो सही। सजण साथी मिलाए थी वाह वाह। सजण साथी मिलाए थी वेझो सभु खे त आणे थी ठीकु आहे। असांजो नारो ही आहे असांजो नारो ही आहे पई दिलि चांहि खे चाहे वाह वाह वाह। असांजो नारो ही आहे पई दिलि चांहि खे चाहे जी साईं। मवाली चांहि जा आहियूं ठीकु। मवाली चांहि जा आहियूं जी। असां भंग जा न शईंदा आहियूं सही। मवाली चांहि जा आहियूं असां भंग जा न शईंदा आहियूं जी। कड़क जा चांहि थींदी आहे कड़क जी साईं। कड़क जा चांहि थींदी आहे मज़ो साजिद सां थींदी आहे वाह 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 वाह। दवा ही दर्द जी आहे वाह। समूरो थकु साजिद साईं खे कड़क चांहि वणे साईं। साईं समी साजिद जुड़े साहब तव्हां जेको केटीएन ते मज़ा शेर पढ़ियो हुयो उन सुठो अगरि हिकु ॿ यादि आहिनि तव्हां हा, नाज़रीन सां जी, शेयर जी कयो साईं। महिरबानी कयो। मूं हिकिड़ो साईं चओ सुठो पढ़ियो आहे उन खां पोइ गज़ल गज़ल कुझु बंदि यादि न कया विसरी बि आहिनि या जी मां साईं। लिखी कोन लिखिया कोन जी बाबा। त तुंहिंजे घर जा भाती सारा जागनि था वाह वाह। तुंहिंजे घर जा भाती सारा जागनि था बल्ब कुता ऐं पाड़े वारा जागनि था वाह वाह। तुंहिंजे घर जा भाती माशाअल्लाह। सारा जागनि था बल्ब कुता ऐं पाड़े वारा जागनि था कीअं अचे ही साजिद सोना तुंहिंजे घर जी साईं। वाह। तुंहिंजो बाबो ॿाहिरि सारा जागनि था वाह वाह। ऐं ॿियो हिकिड़ो गज़ल जो चंद सुठो त घर जा ॿार वधी विया आहिनि ख़र्च हज़ार वधी विया आहिनि वाह वाह। घर जा ॿार वधी विया आहिनि ख़र्च हज़ार वधी विया जी आहिनि साईं। ऐं सिरब लाइ बि पैसा कोन्हनि ॾाढ़ीअ वार वधी विया वाह, आहिनि वाह, वाह। कोन कयो मनसूबा बंदी जी। बचड़ा ॿार वधी विया आहिनि वाह वाह। जी साईं। ज़बरदस्त तमामु सुठो साजिद साहब जीअं ताला साईं। प्रोग्राम असांखे दावत ॾिनी प्रोग्राम में ऐं असां सॼो प्रोग्राम ॾिठोसीं वेठा हुयासीं जी समी साजिद जुड़िजो साहब तमामु सुठा गज़ल ऐं शाइरो शाइरी पढ़ी जी ऐं ॾाढो असांखे असां ॾाढा लुत्फ़अंदोज़ थियासीं जी साईं। माशाअल्लाह साईं जो जेकी तारीफ़ कजे साईं मूंखे अहिड़ा लफ़्ज़ ईंदा आहिनि जो मां साईं जी तारीफ़ कयां जी साईं। बिल्कुलु साईं एडमायर जे लाइक़ु आहे ज़बरदस्त साईं प्रोग्राम कयो ऐं तमामु वणंदड़ दिलचस्प प्रोग्राम थी गुज़रियो वॾी महिरबानी साईं तव्हां असांखे दावत ॾिनी थैंक यू महिरबानी साईं वॾी महिरबानी। ज़बरदस्त समी साजिद जुड़िया साहब ज़बरदस्त माशाअल्लाह सर हींअर असांजे प्रोग्राम पुॼाणी तरफ़ हले पियो आख़िरी जी में साईं। तव्हां असांजे शाइरनि ऐं सिंध में जेके असांखे ॾे परॾे में ॾिसनि पिया उन्हनि लाइ तव्हां कहिड़ो पैगाम पिया रखो कहिड़ो मैसेज पिया जी साईं उनजे लाइ पैगाम आहे गज़ल जी सूरत में जी त साईं। नफ़रतूं दिलि मां मिटायो दोस्तो वाह नफ़रतूं दिलि मां मिटायो दोस्तो साफ़ सीननि खे बणायो दोस्तो सही दोस्तनि सां दोस्तियूं ऐं मोहबतूं सही दोस्तनि सां दोस्तियूं ऐं मोहबतूं ज़िंदगीअ ताईं निभायो दोस्तो वाह साईं वाह बिल्कुलु राह जा कंडा न थियो पथर न थियो सही राह जा कंडा न थियो पथर न थियो जी पेचरनि ते गुल विछायो दोस्तो जी ऐं साईं। जेतिरो बि थी सघे नाता ॻंढियो बिल्कुलु जेतिरो बि थी सघे नाता ॻंढियो जी साईं। की न की कंहिंसां फिटायो दोस्तो वाह ऐं मसला पैदा न कयो कंहिं लाइ बि दिलि न कंहिंजी बि रंजायो दोस्तो ऐं ज़िंदगी आहे रुगो हीअ मुख़्तसिर बिल्कुलु ज़िंदगी आहे रुगो हीअ मुख़्तसिर जी साईं मुर्कंदे जीवन गुज़ारियो दोस्तो सुभाणे बेशक ज़िंदगी आहे रुगो हीअ मुख़्तसिर मुर्कंदे जीवन गुज़ारियो दोस्तो सही। ऐं प्यार में आहे मज़ो साजिद घणो सही प्यार में आहे मज़ो साजिद घणो जी। चाह तुंहिंजा गीत ॻायो दोस्तो वाह। नफ़रतूं दिलि मां मिटायो दोस्तो
साफ़ सीननि खे बणायो दोस्तो। वाह साईं वाह, माशाल्लाह। महिरबानी। प्रोग्राम जे पुॼण खां अॻु में ऐं अॼु जे ख़ासि महिमान समी साजिद जुणे साहिब खे अर्ज़ु कंदुमि त उहे कुझु लफ़्ज़ असांजे चैनल लाइ चवनि। साईं वॾी महिरबानी, तव्हांजो चैनल 5 टाइम सिंधी चैनल जेको आहे सो कमु खयो आहे हथ में ऐं शाइरनि जी पज़ीराई उन्हनि सां जेको आहे तव्हां कचहरी कयो था, उनजी शाइरी ॿुधो था ऐं उन्हनि खे दुनिया लेवल ते तव्हां मुतारिफ़ करायो था। इहो वॾो हिकिड़ो कमु आहे, वॾो जहाद जो कमु आहे इहो हक़ीक़त में। त तव्हांखे जस हुजे, तव्हांखे सलाम हुजे ऐं तव्हां हिन उमिरि में ऐं तव्हां पंहिंजे पोइ बि थकिया न आहियो। ससुई अव्हांखे अञा जबल जाॻियो था पिया, अव्हांखे इनशाला पुनू मिली वेंदो। वॾी महिरबानी लखे सां। अॼु जा ख़ासि प्रोग्राम जेके महिमान हुया उहे हुआ समी साजिद जुणे साहिबु ऐं साईं जन जी वॾी महिरबानी जो असां वटि राकाणे में कई आहे ऐं प्रोग्राम अॼु रिकॉर्ड थियो। उमेदु आहे त तव्हां असांजे चैनल खे पसंदि कंदो। तव्हां बि अगरि हिन प्रोग्राम में हिसो वठणु चाहियो था ऐं हिन प्रोग्राम जा महिमान ख़ासि थियणु चाहियो था त हिन कमेंट्स में असांजो जेको वीडियो हले पियो उन जो नंबर बि अचे पियो, उन में पंहिंजो सुठो कमेंट्स बि लिखो, यानी शेयर लिखो अगरि तव्हां शाइर आहियो ऐं पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर ॾियो त इनशाला असीं जल्दी अव्हां सां राब्तो करे अव्हां ते पहुचंदासीं ऐं अव्हांजी रिकॉर्डिंग कंदासीं। हींअर असांखे ॾींदा इजाज़त, जिते हुजो सुखिया हुजो, असांजी आहे दुआ। महिरबानी साईं।